इन पंहिंजे मासूम ॿारनि जो या इर्द गिर्द में ओड़े पाड़े में जेके रहनि था ॿार उन्हनि जो पाण खे असांखे को तरीक़ेकार कढणो पवंदो त जीअं उहे बची सघनि। कल्ह ख़बर पई आहे अहमदपुर में का नंढड़ी मासूम न्याणी आहे जेका ज़ख्मी हालत में मिली आहे, जैसा भी इज्तिमाई ज्यादती कई वही है। दोस्तों ही असांजो हल है, आवाज उठारण असांजो हल है, पर मजबूत तरीके से जडे भी ता ॾिसो जेके भी केसेस थियनि था थोड़ी जगह छो तो बाबा गालियों निकलियो ना मजा ते नंदा जगह छो के फांसी किया जा दुखना चवणो तो पे जेको पीर जो गोठ लफ्ज़ पीर जो गोठ इहो हाणे आस्ते आस्ते कुछ अर्से खां दरिंदनि जो गोठ थो थी वञे, वैशी इंसान जो गोठ थो थी वञे। अलाए छो हितां जा वॾा जेके शहर तां हथ खणी विया आहिनि वही ज़ालिम जेके ॾींहों ॾींहुं नाक था कनि। असांजो ही पुरज़ोर मुतालबो आहे हिंदू हुकूमत खे छा चऊं, उहो पाण इन जी सहूलियतकार आहे, उहो पाण इनखे आज़ादु छॾियो आहे। तव्हां ॾिसो SP सिंध पुलिस जेका आहे उहा सिंध पुलिस न आहे, उहो पीपुल्स पार्टी पुलिस आहे। हू हिन खे पाण सहूलियतकार बणाए बीठा आहिनि हिन जा। असां मुतालबो था कयूं त जेके कातिल आहिनि उनखे सरेआम फांसी ॾिनी वञे। विहाउ जो दौरु हुयो, हुन में हिकिड़ो वाक़ियो थियो, हुन में सरेआम फांसी ॾिनी उन ज़ालिम खे, त सालनि ताईं वाक़ियो पेश न आयो। अलाए छो हिते जेके ज़ालिम पक थियनि था हू कुझु अर्से खां पोइ ज़मानत करे आज़ादु सरेआम घुमनि था। असां मुतालबो थो कयूं त हुनखे सरेआम तीरथ कोट चौक ते फांसी ॾिनी वञे। हे असां सभु उन लाइ निकिता आहियूं ऐं पुलिस जेके जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि त उन्हनि खे उन महिल ई जेको आहे त जेल कस्टडी कयो वियो आहे त जीअं उन मां इन्वेस्टिगेशन न थिए ऐं उन जा जीअं जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे लिकायो पियो वञे। असांखे इहो ख़दशो आहे।